बुशीर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि त आहीं न? बिलावल तुंहिंजी दुआ सलाम असां सां कोन थी ठहे। बुशीर तुंहिंजी सोच ग़लति आहे ऐं तूं हथियार खणी छो तो ॻोठ में ख़ौफ़ हिरास पैदा करी? ही हथियार असां शौक़ मां नाहे खयों, असांजो सिर्फ़ मक़सदु आहे मक़सदु। हा, शिकार मिली वञे, शिकार खे ख़तम करे ये हथियार मां पोइ फिटी कंदुमि। गुलशेर सज़ा ॾियण वारो रब जी ज़ात आहे। तूं असां केरु था थियूं जो हुनखे सज़ा ॾियूं? तूं असां हुनखे भला छो सज़ा ॾियूं? चलो हुनखे माफ़ करे छॾियूं। हाणे ठहियो ठहियो, बंदि कर पंहिंजूं इहो किताबी ॻाल्हियूं, कहिं न पूरो। त पोइ ठीकु आहे, जेकर तूं सम्झी थो त तुंहिंजे मारण सां मुंहिंजो मौत थींदो ऐं तोखे इंसाफ़ मिली वेंदो त जी बिस्मिल्लाह, बिलावल जो सीनो हाज़िर आहे, हलाए गोली। भर कलमो। गुलशेर ये तूं छा थो करीं? असांजो दुश्मन बिलावल त न आहे, असांजो दुश्मन त खानलाल आहे, पर असां हिन बेगुनाह खे छो मारियो? हिन मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो? न यार गुलशेर, हिन खे माण्हू गुनाह हूंदो। मूंखे ख़बर आहे गुलशेर, तूं मूंखे नथो मारे सघीं, छो त इहे हथियार तव्हां ख़ुशी मां नाहिनि खयां।